खिप्रो मां ख़बर ॾींदा हलो त खिप्रो में बि हाणे अवां खे मीरपुर ख़ास हैदराबाद कराची या कंहिं ॿिए शहर वञण जी ज़रूरत न पवंदी, छो जो हाणे तव्हांजे पंहिंजे ई शहर खिप्रो में डॉक्टर इकबाल कायम खानी जे अस्पताल जे वेझो खुली वियो आहे गुडू डिजिटल पेनाफ्लेक्स ऐं 3D वॉलपेपर, जिते तव्हांजे घर खे ख़ूबसूरत बनाइण लाइ मिलंदा बहितरीन ऐं ख़ूबसूरत वॉलपेपर ऐं पेनाफ्लेक्स शादी कार्ड वग़ैरह तमाम ई घटि क़ीमत में मिलंदा, जंहिंजो अॼु इफ्तिताह अला बख्श संग्रासी ऐं सोहेल अहमद संग्रासी रिबिन काटे कयो। उन मौक़े ते केक पिण कटियो वियो। असां वटि सभ खां पहिरीं इहो आहे जो असां वॉलपेपर जो कमु हिते स्टार्ट कयो आहे, जेको तमामु मुफ़्त रेट में मिलंदो हिते असां पंहिंजो रेट में खिप्रो जे लाइ। ऐं उन खां पोइ शीटुनि जो कमु आहे। असां वटि हिते खिप्रे में इहे शयूं कोन हुयूं, न वॉलपेपर हो न शीटूं हुयूं। उन खां पोइ पेनाफ्लेक्स थी वियो, शादी कार्ड थी वियो ऐं पंहिंजो विज़िटिंग कार्ड वग़ैरह इहे असां वटि आहिनि मौजूदु। खिप्रो हिकु तमामु वधंदड़ शहर आहे ऐं उनजी आबादी तमामु तेज़ी सां वधी रही आहे। हिते कंस्ट्रक्शन जो कमु बि तमामु घणो आहे, पर हिते जेको इंटीरियर डेकोरेशन जो जेको मसइलो आहे उहो अञा ताईं सुलझी कोन सघियो हुयो। हिननि जी जेको आहे सो हिन सेटअप आणण खां पहिरीं ताईं, छाकाणि त हिते पेनाफ्लेक्स वग़ैरह या जेकी वॉल पेनाफ्लेक्स वग़ैरह थींदी आहे या शीटिंग वग़ैरह थींदी आहे, हिन जो कमु हिते पहिरीं खिप्रो में अवेलेबल कोन हुयो। उन करे असांखे तमामु घणी ख़ुशी पई थिए हिकु शहरी जी हैसियत सां त असांजे शहर में बि मुनासिब रेटनि ते इहा सहूलियत हिते आंदी वई आहे। ऐं इनशाअल्लाह जेको आहे सो उन सां जेको आहे सो असांजी आम आवाम खे तमामु घणो फ़ाइदो पियो पहुचे। वॾी सुठी ॻाल्हि आहे खिप्रे में जंहिं शइ जी ज़रूरत हुई त उन शइ खे आंदो अथई ऐं वॉलपेपर ऐं वॉल शीटूं वग़ैरह पेनाफ्लेक्स वग़ैरह हिते मौजूदु आहिनि ऐं सुठी क्वालिटी में ऐं मुनासिब रेट ते दस्तियाबु हूंदा। माण्हू वञे थो कराची हैदराबाद या मीरपुर वञी रेट वठी थो अचे, हुते जा रेट ऐं हिते जे रेट में जाम फ़र्क़ु हूंदो आहे। त इनशाला हिते बि हाणे खिप्रे शहर में पंहिंजे मीरपुर हैदराबाद वारा रेट मिलंदा। इंशाल्लाह कोशिश था कयूं त खिप्रे वारनि खे सहूलियतूं ॾियूं। बहुत अच्छा लग रहा है। अपने खिप्रो में ये चीज़ नहीं थी बिल्कुल भी। खिप्रो के हिसाब से जितनी आबादी थी उस हिसाब को कोई भी इस तरह की सहूलियात खिप्रो में नहीं थी, वरना लोग अक्सर हैदराबाद कराची में जाकर ये काम करवाते थे मीरपुर खास से। अब ये कि हमारे शहर के अंदर ये होगा और हम भी अपने दोस्त अहबाब जितने भी हैं उनको सबको ये कहेंगे कि आएँ यहाँ से आकर काम करवाएँ और अच्छी मुनासिब रेट, आपको जो रेट मीरपुर खास में आप जाते थे जिस काम में, जिस रेट से इंशाल्लाह वो आपको यहाँ पर सारा काम होगा आपका। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।